नवड्यापो प्रोग्राम समा वीना श्रृंगी अभाजी खिदमत में हाजिर आया। NCPCL MRV तरफा दिल्ली जी प्रेस क्लब ऑफ इंडिया में नेशनल सेमिनार जे मौके ते महफ़िल मौसीक़ी जो प्रोग्राम साज़ ऐं आवाज़ पेश कयो वियो। इन मौके ते दिल्ली जे नौजवान कलाकार विनीत सतपाल कलाम पेश करे महफ़िल मौसीक़ी जी रौनक वधाई। कलाम पेश करण खां अॻु दिल्ली जे नौजवान कलाकार जो मुख़्तसिर तारुफ़ अव्हां जे आॾो मां पेश करणु चाहींदसि। विनीत सतपाल 300 खां मथे भारत जे अलॻि अलॻि शहरनि में मौसीक़ी जा प्रोग्राम पेश करे चुको आहे। दिल्ली जी सिंधी एकेडमी जी सुरीले संगीत जी शाम में संगीत प्रेमियुनि जूं दिलियूं जीतियूं। इन खां अलावा चेटीचंड सिंधियत जे मेले में पंहिंजी पुरकशिश आवाज़ सां सिंधियत प्रेमियुनि जो दाद हासिल कयो। दरवेश कंवर जी यादि में प्रोग्राम में पंहिंजे आवाज़ ज़रिए श्रद्धा जा गुल बि पेश कया। दिल्ली सिंधी एकेडमी जे बालोत्सव ऐं सकाफ़ती विरसे वारनि प्रोग्राम में संगीत प्रेमियुनि जूं कलाम पेश करे दिलियूं जीतियूं। अव्हां खे हिन सुहिणे संगीत जे सफ़र में हम सफ़र बढ़ाए रही आहियां। मन थो समझा त इंसान छा खे थो चइजे, दया दीन ईमान छा खे थो चइजे। माण्हू खे माण्हू बोला, हिते माण्हू खे माण्हू सां माण्हू लड़ाए, ॿुधायो त शैतान छा खे थो चइजे, छा खे थो चइजे। चार चराग तुझा वरण हमेशा, चार चराग तुझा वरण हमेशा, चार चराग तुझा वरण हमेशा। ओ चार चराग तुझा वरण हमेशा, चार चराग तुझा वरण हमेशा, चार चराग तुझा वरण हमेशा, चार चराग तुझा
सुन जो पैरो नंबर हो नमाज मस्त कलंदर साईं जो पैरो नंबर हो लाल तुझी हो लाल तुझी माताउन झूलान झोल भरी दे माताउन झूलान झोल भरी दे माताउन झूलान झोल भरी दे ज्ञान जागज भाग भला झूले लालन हो ज्ञान जागज ज्ञान जागज भाग भला झूले लालन सिकड़ी